नमस्कार, मां आया प्रदीप बजाज। अचो त ॾिसूं सिंधीअ में ख़बरूं। कच्छ में 24 कलाकनि में 2 हत्याऊं। 2 ॾींहं अॻु ई मुख्यमंत्री रूपाणी कच्छ में आया हुआ ऐं 2 ॾींहंनि में ई 2 हत्याऊं थींदे क़ाइदे ऐं व्यवस्था जे साम्हूं सवाल पैदा थी रहिया आहिनि। वॾे सलाई में थियल हत्या बारे में पुलिस ॿुधायो त सलीम इब्राहिम चौहान नाले शख़्स जी हत्या थी आहे। शाम जो एक्सीडेंट खां पोइ इन जी अदावत रखी राति जो हत्या करण में आई हुई। इन जी पेट में चाकू हणी हत्या कई वई आहे ऐं हत्यारा फरार आहिनि। माधापर में गर्भवती महिला मथां हमलो। माधापर जे नवावास में वनीता भेणनि जी वाड़ी हुई। हिन वाड़ीअ ते 5 शख़्स JCB हलाए वाड़ीअ मां गाह कटे रहिया हुआ। उन जो वनीता भेण विरोध कंदे उनखे कालूभाई भरवाल ऐं उन सां गॾु 4 ॼणनि मिली करे वनीता भेण खे लकड़ियुनि सां मारियो हुओ। उन जो घोटु उनखे बचाइण लाइ आयो त उनखे बि मारियो वियो। पुलिस केस दर्ज करे तपास शुरू कई आहे। वनीता भेण 6 महीननि जे गर्भ सां हुई। NFC बिल मुद्दे कच्छ जा डॉक्टर पिणु जुड़ाया। छंछर जे ॾींहुं देश भर में डॉक्टरनि जी हड़ताल खे समर्थन ॾियण लाइ कच्छ जा डॉक्टर पिणु हिन हड़ताल में जुड़िया। डॉक्टरनि सां गॾु लेबोरेटरी ऐं रेडियोलॉजी बि बंदि रखण में आई। सिर्फ़ इमरजेंसी शेवाऊं ई चालू रखण में आयूं हुयूं। कलेक्टर ऑफिस में बुजुर्ग खे धिका ॾिना विया। कलेक्टर जी ऑफिस में जिला स्वागत प्रोग्राम में बुजुर्ग खे हाज़िर रहण लाइ कलेक्टर ऑफिस मां आदेश मिलियो हो। 26 जुलाई तारीख़ ते इन प्रोग्राम में कलेक्टर जे गार्ड द्वारा बुजुर्ग खे धिका ॾेई ॿाहिरि कढियो वियो हो। बुजुर्ग जो चवणु आहे त कलेक्टर माफ़ी घुरे न त मां उपवास कंदुसि। खीरसरा टीके मामले ते दिल्ली टीम द्वारा तपास। खीरसरा में 13 साल जी छोकिरीअ जे मौत खां पोइ दिल्लीअ जी टीम जांच लाइ उते पहुची करे तपास शुरू कई आहे। तपास में स्कूलनि जे मास्तरनि ऐं नर्सुनि खां पुछा गछा कई वई आहे ऐं पोइ रिपोर्ट सरकार खे सौंपी वई आहे। माउ जी सज़ा भोॻीनि था ॿार। जेल माना सज़ा काटण जी जॻह, ईअं चवण में ईंदो आहे। जंहिं गुनाह कयो हुजे उहे जेल भोॻींदा आहिनि। पर भुज जे पालारा जेल में कंहिं बि गुनाह बिना 4 ॿारनि खे जेल भोॻणो पवे थो।
छो जो उन्हनि जी माउ गुनाह कयो आहे ऐं उन्हनि जी उमिरि 1 खां 4 सालनि जी आहे। इन करे जेल में उन्हनि खे रहणो पवे थो। ॿारनि खे घर जहिड़ो वातावरण ॾिनो वञे थो ऐं लिखणु पढ़णु ऐं खेॾण जी जेल में व्यवस्था कई वई आहे। पंद्रहं अगस्त जूं तयारियूं शुरू। भारत जी आज़ादीअ जो ॾींहुं यानी 15 अगस्त अची रहियो आहे। स्कूल कॉलेज राजनीतिक पक्ष ऐं स्वैच्छिक संस्थाउनि द्वारा 15 अगस्त मल्हाइण में ईंदो आहे ऐं झंडे खे सलामी ॾिनी वेंदी आहे। हिन साल पिणु खादी विभाग जे दुकाननि में झंडनि जो विकिरो शुरू थी वियो आहे ऐं झंडनि जे अघ में हिन साल वाधारो थियो आहे। दिल्लीअ में जमुना नदी उफान ते। उत्तर भारत ऐं पहाड़नि में थी रहियल भारी बरसाति सबबु गंगा ऐं जमुना नदीअ जो पाणी वधी रहियो आहे। हरियाणा जे हथनी कुंड बैराज मां आर्तवार ॾींहुं 1.18 क्यूसेक पाणी छॾियो वियो। इन करे जमुना नदीअ जो पाणी ख़तरे जे निशान ते पहुची वञण सबबु जमुनानगर, करनाल, सोनीपत, पानीपत ऐं मथुरा खे अलर्ट में रखियो वियो आहे। स्वामीनारायण मंदिर में हिंडोला महोत्सव जी तैयारियूं शुरू। हर साल वांगुरु हिन साल पिणु स्वामीनारायण मंदिर में हिंडोला महोत्सव जूं तैयारियूं शुरू थी वयूं आहिनि। हिन साल भक्तनि जे लाइ बुलेट ट्रेन कॉन्सेप्ट सां हिंडोला दर्शन जो लाभ मिलंदो। इहो महोत्सव पूरो महीनो हलंदो आहे। एक 141 सालनि में 1000 टेस्ट खेॾण वारो इंग्लैंड पहिरियों देश। 1 अगस्त खां भारत ऐं इंग्लैंड जे विच में 5 क्रिकेट टेस्ट मैचुनि जी सीरीज़ जो
पहिरियों टेस्ट मुक़ाबिलो इंग्लैंड लाइ हज़ारों टेस्ट मैच थी वेंदो। इंग्लैंड खे इन मुक़ाम ते पहुचण लाइ 141 साल लॻा आहिनि। इंग्लैंड जी टीम 1877 में पहिरीं टेस्ट ऑस्ट्रेलिया सां खेॾी हुई। नवनि सालनि खां पोइ एशिया जे ॿाहिरि बांग्लादेश खटी सीरीज़। बांग्लादेश टीम वेस्ट इंडीज़ खे टी वनडे मैच में 18 रन्सुनि सां हाराए करे सीरीज़ 2-1 सां खटी आहे। इहा बांग्लादेश लाइ 9 सालनि में पहिरीं सीरीज़ आहे जेका हिन एशिया खां ॿाहिरि खटी आहे। ॾहनि सालनि खां सोनू सूद जनमॾींहुं न मल्हायो आहे। सोनू सूद हिकु इंटरव्यू में ॿुधायो त गुज़िरियल 10 सालनि खां जनमॾींहुं कोन मल्हायो आहे। हिन ॿुधायो जॾहिं खां हुन जी माउ जो मौत थियो आहे तॾहिं खां जनमॾींहुं मल्हाइणु छॾे ॾिनो आहे। जेतोणीकि जनमॾींहं ते पंहिंजे परिवार ऐं दोस्तनि सां गॾु थोरो वक़्तु गुज़ारींदो आहे। करुणानिधि जी हालत में सुधारो। 94 साल जे करुणानिधि 3 ॾींहंनि खां ICU में आहे ऐं उन जी हालत में सुधारो ॿुधायो पियो वञे। तमिलनाडु जे अॻूणे मुख्यमंत्री करुणानिधि जी आर्तवार जे ॾींहुं तबियत बिगड़ी हुई पर हाणे उन जी हालत में सुधारो आहे। करुणानिधि 2 सालनि खां राजनीतिअ खां दूर आहे। मोदीअ चयो जिन जी नियत साफ़ कान्हे उहे पर्दे जे पोयां कारोबारियुनि सां मिलंदा आहिनि। लखनऊ में 60,000 करोड़ रुपयनि जी योजनाउनि जी पीड़ रखंदे प्रधानमंत्री चयो त मां उन्हनि मां न आहियां जेके कारोबारियुनि सां फ़ोटू खिचाइण में ॾकंदा आहिनि। जिन माण्हुनि जी नियत साफ़ न हूंदी आहे उहे ई पर्दे जे पुठियां कारोबारियुनि सां मिलंदा आहिनि।
केजरीवाल भरी सभा में उपराज्यपाल जी रिपोर्ट फाड़ी। राजधानी में CCTV लॻाइण जे मुद्दे ते उपराज्यपाल ऐं दिल्ली सरकार जे विच में तकरार हली रही आहे। दिल्ली में CCTV प्रोजेक्ट सां जुड़ियल उपराज्यपाल जी रिपोर्ट दिल्ली जे मुख्यमंत्री भरी सभा में फाड़े छॾी ऐं चयो जनता जी मांग आहे त इहा रिपोर्ट फाड़ी वञे। बोर तलाव पासे जाहिर में जुआ खेॾंदे 5 ॼणा पकड़ाया। साईनाथ रेस्टोरेंट की गलीअ में ख़बर मिलंदे ही SOG स्टाफ 5 ॼणनि खे रोकड़ 29,000 सूदो पकड़े करे बोर तलाव पुलिस के सौंपियो वियो, जेके जाहिर में जुआ खेॾी रहा हुआ। भावनगर के बुढ़ा आश्रम में थियो मनोरंजन प्रोग्राम। भावनगर के JDC ग्रुप द्वारा जूने बुढ़ा आश्रम में एक मनोरंजन जो प्रोग्राम रखियो वियो, जंहिं जो मकसद ॾाॾे ॾाॾीअ जे उम्र वारनि खे खुश करण ऐं उन्हनि जी थकावट दूर करे मनोरंजन ॾियण जो हुओ। बोटाद में मनायो वियो वन महोत्सव। बोटाद में नई ठहियल कोर्ट भवन में 69वां वन महोत्सव मल्हायो वियो। इहो प्रोग्राम बोटाद वनीकरण विभाग द्वारा रखण में आयो हुओ। पर्यावरण प्रेमियों द्वारा बूटन जो वितरण करण में आयो। आखलोल नाके पासे पर्यावरण प्रेमियों द्वारा एक बूटन विरायण जो प्रोग्राम रखियो वियो, जैमें ॿारनि खे पर्यावरण की जाण मिले ऐं पर्यावरण की रक्षा करे सघन। इन लाइ ॿारनि खे 400 बूटा विराया विया। इहो प्रोग्राम निष्ठा फाउंडेशन द्वारा रखियो वियो हुओ। कुबेर नगर में गुरु पूर्णिमा मल्हाई वई।
राजकोट में मुख्यमंत्री रूपाणीअ दिवंगत भाई वासुदेवलाल जिन खे उन जे आश्रम में वञी करे श्रद्धांजलि ॾिनी, जिन जो कुछ ॾींहं अॻु ई स्वर्गवास थियो हुओ। दिवंगत भाई वासुदेवलाल जिन खे मुख्यमंत्री रूपाणीअ द्वारा ॾिनी वई श्रद्धांजलि। कुबेर नगर जीवाड में सुनील दुराणी टीम तरफ़ां गुरु पूर्णिमा मल्हाई वई, जिते पत्रकार ऐं ख़ासि शख़्सियतूं हाज़िर हुयूं। दोस्तों, ही हुई अॼु जूं ख़बरूं। वरी मिलंदासीं सुभाणे साॻिए ई वक़्तु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी TV।